जी नाज़रीन, रतो दिरों में एहसान बोज़ार की रिपोर्ट मुताबिक ब्रेकिंग न्यूज़ दींदा हलूं। लाड़काने लेडीज़ जेल भरसा 14 साला असदुल्ला मगेरी के कत्ल में मुलविस ब मुख्य जवाबदार वज़ीर वल्द मोहम्मद सालेह ऐं एहसान वल्द कमाल खान मुगेरी के लाड़कानो पुलिस ब पिस्टल समेत गिरफ्तार करे वरतो आहे। जी नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर के ब्रेकिंग न्यूज़ दींदा हलूं। लाड़काने लेडीज़ जेल भरसा 14 साला असदुल्ला मुगेरी के कत्ल में मुलविस ब मुख्य जवाबदार वज़ीर वल्द मोहम्मद सालेह ऐं एहसान वल्द कमाल खान मुगेरी के लाड़कानो पुलिस ब पिस्टल समेत गिरफ्तार करे वरतो आहे। याद रहे तो 14 साला नींगर असदुल्ला मुगेरी के पुरानी दुश्मनी के नतीजे में कत्ल कयो वियो। जी नाज़रीन, ही ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका अवां ताईं शेयर कयूं पिया। होरन जे रूहानी पेशवा पीर सैयद सिबकतुल्लाह शाह राशिदी पीर पगारे जो बलोचिस्तान ऐं शिकारपुर जो रूहानी सफ़र अॼु खां ई शुरू थी चुको आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे उमरकोट मां यूसुफ आसकर मंगरियो। जी यूसुफ, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, होरन जे रूहानी पेशवा ऐं GDA जे सरबराह पीर सैयद सिबकतुल्लाह शाह राशिदी पीर पागारे जो बलोचिस्तान ऐं शिकारपुर जो रूहानी सफ़र अॼु खां ई शुरू थी चुको आहे। हीउ रूहानी सफ़र 3 दावतनि ताईं मुश्तमिल आहे, जंहिंमें 2 दावतूं बलोचिस्तान ऐं हिकिड़ी दावत शिकारपुर में आहे। अॼु पहिरीं दावत रसूल बख्श खोसो चौकी पार ज़िला सोबतपुर बलोचिस्तान में आहे। पीर पागारो अॼु शाम दावत ते पहुचंदो ऐं सुभाणे लखनि जी तइदाद में पहुतल हुर जमात ऐं अक़ीदतमंदनि खे नूरानी दीदार ऐं रूहानी खिताब कंदो। जी ठीक है यूसुफ, अपडेट ॾियण लाइ महिरबानी। जी नाज़रीन, रतो देरो में एहसान बोज़ार की रिपोर्ट मुताबिक ब्रेकिंग न्यूज़ दींदा हलूं। रतो देरो में ज़री ज़मीन की मालिकी ता तकरार, हथियारबंदन की फायरिंग में 2 भाइर ज़ख्मी थी पिया। ॻोठ तैब में ज़री ज़मीन की मालिकी ता हथियारबंदन गोलियों हणी 2 भाइरन नजम ऐं सिराई प्यारो पुट बलोच सुहाग के ज़ख्मी करे विधो। ज़ख्मियुनि खे इलाज लाइ तालका अस्पताल रतो देरो आंदो वियो, जिते फर्स्ट एड ॾियण बाद उन्हनि खे लाड़काने रेफर कयो वियो। उन हवाले से ज़ख्मी 2 नौजवाननि के वालिद बलोच खान सुहाग मुताबिक त असांजी ज़रे ज़मीन ते नाजायज़ खुदा बख्श जलबाणी कब्ज़ो करे असां मथां हमलो कयो, जंहिंमें मुंहिंजे हिक पुट के गोली लगी ऐं ॿिए पुट के डंड हणी मर्निंग कयो वियो आहे। खबर शामिल की पिया मीरपुर खास मां समाजी तंजीम सुकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन सेंटर फॉर पीस एंड डेवलपमेंट इंस्टीट्यूट एंड सिटीजन वर्क फॉर बजट अकाउंटेबिलिटी CNBA पारां पाकिस्तान में सेहत ऐं तालीम के बजट मुख्तस करण ते एक अहम ॻाल्हि ॿोल मुनक़िद कई वई। ही ॻाल्हि ॿोल ज़िला मीरपुर खास तारीख़ 16 दिसंबर ते सिटी होटल में मुनक़िद थी, जंहिंमें 22/2021 खां 25/2024 ताईं बजट रजनान जो तजिज़ियो कयो वियो, जंहिं सिहत ऐं तालीम जे अहम शोबन के दरपेश इंफ्रास्ट्रक्चर जी घटिताई ऐं इलाइक़े फ़र्क़नि ते रोशनी विधी। प्रोग्राम दौरान इहो नुमाया कयो वियो त बजट में तदरीजे इज़ाफ़ो मुल्क जे वधंदड़ ज़रूरतनि खे पूरो करण लाइ काफ़ी न रहियो आहे ऐं सिहत ऐं तालीम जे शोबनि में सूबनि जे विच में वाज़े तफ़ावत बरक़रार आहे। ॻोठाणनि अॼु सुबुह जो शुरू खणी वेंदड़ ट्रकूं ऐं ट्रैक्टर ट्रालियूं रोके छॾियूं। बट्टा माफ़िया पठाणनि खे नक में नाकेली विझण लाइ ॻोठ आरिफ खान निज़ामानी ऐं आसपास जे ॻोठनि जे रहवासियुनि तरफ़ां पठाण माफ़िया जे रस्ता रोक जो अमल शुरू थी वियो। ॻोठाणनि जो मुतालबो आहे त डिप्टी कमिश्नर मटियारी जे नोटिफिकेशन मुताबिक़ 25,000 रुपयनि में 3,000 सिरूं ॾिनियूं वञनि। सिंध हुकूमत सरकारी घर ठाहिण लाइ माण्हुनि खे 3 लख रुपया ॾेई रही आहे, जॾहिं त सिरूं ऐं ॿियो सामान महांगो हुअण सबबि हिकु कमरो 5 लख रुपयनि में बि नथो ठहे। उन लाइ असां मुतालबो था करियूं त सिंध हुकूमत घरनि जा पैसा 3 लख मां वधाए 5 लख रुपया कराए ॾिए, या वरी सिरनि जो रेट सरकारी रेट मुताबिक़ 25,000 रुपया मुक़ररु करे। ॿी सूरत में पूरे ज़िले में पठाणनि जी गाॾियुनि जे रस्ता रोक शुरू कई वेंदी ऐं पठाणनि खे मटियारी ज़िले जे कंहिं बि रोड रस्ते तां सिरनि वारियूं गाॾियूं हलाइण कोन ॾींदासीं। बिना माफ़िया पठाणनि खे नक में नाकेली विझण लाइ ॻोठ आरिफ खान निज़ामानी ऐं आसपास जे ॻोठनि जे रहवासियुनि तरफ़ां पठाण माफ़िया जे रस्ता रोक जो अमल शुरू थी वियो। 16 दिसंबर शाम अंगारे की रात सैयदा बीबी फातिमा ज़हरा सलाम अल्लाह अलैह जी शहादत के सिलसिले में अंजुमन जा निसार हुसैन दरगाह ॾाॾो मसू फ़कीर करम खान निज़ामानी में एक मजलिस मुनक़िद कई वई, जंहिंखे मौलाना शहनशाह हुसैन नकवी ख़िताब कयो।
मजलिस खे ख़िताब कंदे मौलाना शहनशाह नक़वी चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं 28 रजब ते मदीना मां मके जी तरफ़ रवानो थी रहियो हुयो त उन वक़्तु फ़रमाए छॾियो हुयो त मूं हुसैन जहिड़ो यज़ीद जहिड़े जी हरगिज़ कॾहिं बि बेत न कंदो। मुंहिंजी रवानगी जो मक़सदु नाना रसूल ख़ुदा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जी इस्लाह ऐं नाना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं बाबा अली जी सीरत ते अमल करणु आहे।